अस्सलाम वालेकुम जी। धरती जी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उमेद कयूं था ठीकु हूंदो। ऐं हमेशह खां पोइ जेको आहे हमेशह खां पोइ न हमेशह ई असांजी इहा दुआ हूंदी आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो ऐं सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। तव्हां ख़बर आहे मंडे खां जेको आहे वेनसडे ताईं असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। सूमर अंगारो अरबा जंहिंमें असांजा लाइव कॉल्स बि हूंदियूं आहिनि ऐं लाइव कॉल वारनि जे लाइ हमेशह आउं इहो चवंदी आहियां, अॼु बि चवंदमि त जॾहिं बि तव्हां कॉल कयो त बराए महिरबानी पंहिंजी टीवी जो जेको आवाज़ या वॉल्यूम आहे उहा म्यूट करे या बंदि करे ई कॉल कंदा कयो। छो जो जॾहिं बि तव्हां टीवी जो आवाज़ु खोले करे ॻाल्हाईंदा आहियो त पोइ असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा तव्हां सां नाहे थी सघंदी, जंहिंजे करे असांजी कॉल जेका आहे उहा पोइ कटणी पवंदी आहे। सो न चाहींदे बि ईअं असांखे करिणो पवंदो आहे। सो बहरहाल प्रोग्राम स्टार्ट थी चुको आहे। जेके तव्हां ख़बर आहे त असांजी कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे हिन प्रोग्राम में उन्हनि जेको आहे महिमाननि खे या उन्हनि शख़्सियतुनि खे घुरायूं जिन खे तव्हां ॿुधण बि चाहींदा आहियो ऐं ॾिसण बि चाहींदा आहियो ऐं ॾिसी बि चुका हूंदा आहियो ऐं ॿुधी बि। छो जो जॾहिं बि कोई बि अहिड़ो आर्टिस्ट जेको असांजो फेवरेट हूंदो आहे ऐं वरी थोरी देरि जे लाइ या थोरो काफ़ी देरि जे लाइ स्क्रीन ते नज़र न ईंदो आहे त पोइ अहिड़ा जेके प्रोग्राम्स हूंदा आहिनि उन्हनि में कमेंट्स जे थ्रू या जेको तव्हांजो फीडबैक जीअं मिलंदो आहे उन जे थ्रू ऐं या कॉल्स जे थ्रू सभु फरमाइश कंदा आहिनि भई फलां खे घुरायो, फलां खे काफ़ी ॾींहं थी विया उन्हनि खे ॾिठे स्क्रीन ते या उन्हनि खे ॿुधे। सो अॼु जेका शख़्सियत असां सां मौजूदु आहे उहा बि कंहिं तारीफ़ जी मोहताज कोन्हे का। हमेशह तव्हां उन्हनि खे पसंदि कयो आहे, हमेशह उन्हनि खे इज़त ॾिनी आहे ऐं हमेशह ई जेको आहे सभिनी जी हू फेवरेट रही आहे। मां उन जी शक्ल सूरत जी ॻाल्हि अगरि कयां त उहा अलसी उअं ई उन्हनि खे सुठी ॾिनी आहे, पर सीरत जी बि सुठी आहे। जॾहिं बि उन्हनि सां मिलो, जॾहिं बि मतिलबु भले तव्हां रोज़ु मिलो या भले सालनि खां पोइ मिलो, पर ईअं लॻंदो आहे ॼण असां डेली मिलंदा आहियूं। सो हमेशह मतिलबु हू हर कंहिं सां ईअं मिलनसार। सो असां सां जेका अॼु शख़्सियत गॾु आहे उन जो खोड़ सारो कमु थियल आहे ऐं उन में मॉडलिंग बि अची वई, उन में एक्टिंग बि अची वई, उन में होस्टिंग बि अची वई ऐं इहे जेके हिकु फील्ड आहे पर टे जेके शोभा असांजा अलॻि हूंदा आहिनि उन में उन्हनि कमु कयो आहे, पंहिंजी महिनत कई आहे, स्ट्रगल कई आहे ऐं उन टिनिनी में उन पंहिंजो पाण मल्हायो आहे। सो बिना देरि असां सभ खां पहिरियों त वेलकम कंदासीं सबा ख़ान खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह शुक्र। तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत सां? मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं मां सभिनी जे तरफ़ां जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि ऐं तव्हांखे पसंदि कंदड़ उन्हनि सभिनी जे तरफ़ां तव्हांखे वेलकम कयां थी। थैंक यू सो मच। ऐं तमामु ॾिसण वारनि खे बि अस्सलाम वालेकुम। अल्लाह करे जिथे बि हुजनि ठीकु हुजनि, ख़ैर सां हुजनि। हा आमीन। ऐं खोड़ सारे टाइम खां पोइ जेको आहे हुननि सां गॾु आऊं बि तव्हां सां अॼु मिली आहियां। सो ख़ुशी जी ॻाल्हि आहे। इलाही टाइम खां हा इलाही टाइम खां पोइ। ऐं सो उहो ई ॻाल्हि आहे त जॾहिं बि अहिड़ा आर्टिस्ट असांजी अख खां थोरो परे हलिया वेंदा आहिनि न त सभु वरी चवंदा आहिनि त यार फलां खे घुरायो, फलां खे किथे आहिनि। त अॼु सबा सां खोड़ सारी कचहरी कंदासीं ऐं सबा जे कम जे हवाले सां त हाणे मां छा ॿुधाईंदमि, तव्हां सभिनी जे अॻियां आहे। ऐं सिंधी मीडिया में जेके मां त ईअं चवंदसि त जेको मतिलबु मॉर्निंग शोज़ वग़ैरह स्टार्ट थिया जॾहिं ऐं मॉर्निंग शो में होस्ट जेका आहे उहा जेके फस्ट में होस्ट आहियूं उन्हनि में शायदि तव्हांजो ई नालो आहे, सबा ख़ान जो नालो आहे। सो बहरहाल उन्हनि मॉडलिंग बि कई आहे हिननि ऐं एक्टिंग बि कई आहे। अरे वॾो थोरो हिननि जी छा चवंदा आहिनि त नई सही असां पंहिंजी जेका आहे न उहो कचहरी खे वरी रिन्यू कंदासीं। अच्छा सबा, हाणे तव्हां कोई नयो प्रोजेक्ट आहे जंहिं ते कमु कयो पिया? सिंधी मीडिया खां त तव्हां बिल्कुलु हटी विया आहियो, पर उर्दू जे हवाले सां मां पुछंदसि त कोई आहे जंहिंमें कमु कयो पिया या उर्दू खां बि साइड थी विया आहियो? न कमकार त मुंहिंजो हलंदो रहंदो आहे। अच्छा। एक्चुअली मीडिया फील्ड जेके न इट्स जस्ट लाइक अ ऑन एंड ऑफ आहे। इफ वी आर डिपेंड सोशल मीडिया या डिपेंड कयूं था त टेलीविज़न ते स्पेशली कुझु माण्हुनि खे मां इहो अवेयर कंदसि त टीवी जो कमु इहो हवाई रोज़ी आहे, आहे न आहे। मां ईअं बसि हींअर मुंहिंजो हिकिड़ो गुडी ड्रामो हले पियो जियो ते ऐं वजाद हुसैन जी हिकिड़ी सीरियल पई मां कयां, कैदी नंबर 9। ऐं वजाद हुसैन तव्हांखे ख़बर आहे मन्नत मुराद खई ड्रामो जंहिं कयो, इलाही सुठो वॾो पाकिस्तान जो वॾो नालो आहे। त हुन में मां कमु पई कयां, कमु ऑन एंड ऑफ हलंदो रहंदो आहे। पर मूंखे जॾहिं बि थोरो फील थींदो आहे त मोर टाइम मतिलबु कमु न आहे त मां वेकेशन्स ते हली वेंदी आहियां। इराक चली वई, हींअर मां US वई हुअसि त USA हली वईसि। मतिलबु कुझु न कुझु मुंहिंजो हूंदो आहे त मां पंहिंजे पाण खे बिज़ी करे छॾंदी आहियां। मां डिपेंड न कंदी आहियां त मूंखे कम जे लाइ मां हिते वेठी हुजां। सही ज़बरदस्त। अच्छा, हूअं सिंधी मीडिया जे हवाले सां हाणे पुछंदासीं। सिंधी मीडिया में खोड़ सारो टाइम थियो आहे तव्हांखे मतिलबु टीवी ते कंहिं नाहे ॾिठो एज़ अ होस्ट या वरी कंहिं ड्रामे में, त हिन जी वजह छा आहे?
सच ॻाल्हाईंदसि त मालिकनि खे बि बाहि लॻंदी ऐं कास्टिंग हेडनि खे बि बाहि लॻंदी। एक्चुअली ॾिसो मां सम्झां थी त हिन फ़ोन जी प्राइस 5 लख आहे। हाणे मूंखे इहे 5 लख में ई मिले त ठीकु आहे। हाणे मां हिनखे 4.5 लख में त मूंखे केरु बि कोन ॾींदो न, या इहो केरु सेल करण वारो हूंदो उहो तव्हांखे 6 लख ॾींदो। सिंधी मीडिया में मां इहो चवंदसि सॉरी टू से हथ ॿधी मां पारत बि कयां थी। जॾहिं असां कमु स्टार्ट कयो न त अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह वाहिद शाहिद आहे, सिंधी मीडिया में वाहिद मूंखे त इलाही ब्लेसिंग्स हुई। त हिकिड़ी छोकिरी अगरि 3000 रुपए में कमु कंदी त मूंखे ओॾी महिल बि 10,000 रुपया मिलंदा हुआ। ऐं ख़ैर मोहम्मद खैरू ही नोज़, छो त मां हिन जी फर्स्ट सीरियल जेको ड्रामो हो सिंधी बेसिकली इमरान चांडियो ख़ैर मोहम्मद सां ई कयो। चवण जो मक़सदु आहे त सिंधी मीडिया में बजट छो न आहे। असां जस्ट बिकॉज ऑफ अ कास्टिंग हेड, बिकॉज ऑफ अ जस्ट फ्रेंड्स, ठीकु आहे असां अचूं था, पर केसि ताणी ईंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां एॾो वॾो चैनल रन था कयो, तव्हां वटि बजट न हूंदी आहे त मुंहिंजे ख़्याल में पोइ चैनल हलाइण जी ज़रूरत न आहे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां पैसो लॻाईंदो, तव्हांखे अल्लाह नेम फेम ॾींदो, हर माण्हू तव्हांखे फ़ोन करे चवंदो यार प्लीज़ मुझे बि बुला लो इस शो में, इहो नेचुरल आहे। हाणे हिकिड़ी बजट जेको आहे, हाणे तव्हां ॾिसो था हिकिड़े शख़्स जो सीरियल जो ई बजट 6 लख 7 लख रुपया के ॿिए चैनल ते आहे। या फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं मां मॉर्निंग शो कंदी हुअसि, अल्लाह वाहिद शाहिद आहे, मां पंहिंजे मॉर्निंग कुझु पैसा मुंहिंजा ॿिया ऐं कुझु मॉर्निंग शो जा ई पैसा जमा करे मां माशाल्लाह एॾो वॾो घरु वरितो आहे। पर उहो छाजे करे? ताहिर राई जे करे, छो त मुंहिंजो बजट हुन वधायो। पोइ मां धरती टीवी ते बि आईसि, मां तमामु घणी थोराई आहियां, छो त अमानुल्ला साहिबु ओॾी महिल हुआ, उन्हनि मुंहिंजी इलाही सुठी हुई। हिते बजट ई न आहे। हाणे तव्हां जस्ट बिकॉज ऑफ अ डेफिनेटली इफ आई एम सिटिंग हियर बिकॉज ऑफ अ ख़ैर मोहम्मद खैरू, बिकॉज आई नेवर नोज़ दैट नो वन कैन बी, मूंखे ई न आहे त केरु कहिड़ो आहे, छा आहे, छा आहे। बजट न आहे, हर कंहिं यार इतना ही बजट है प्लीज़ आ जाओ, व्हाट द तव्हां मतिलबु हिकिड़ो इंसान वठण वञे थो या का बि शइ हूंदी आहे हुनजो केतिरी महांगाई थी वई आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ख़ैर आहे जीअं तव्हां शुरू में चयो त मतां कंहिंखे हू लॻे चिड़ लॻे, पर ख़ैर आहे को मसइलो न आहे। असांजा घर आहिनि, जेसि ताईं असां पंहिंजी रिक्वेस्ट खे थ्रू न कंदा, थी सघे थो त चैनल जा मालिक ई ॾिसनि, उहो पाण शॉपिंग करे वेंदा आहिनि न, त 4 सां 5 लख जा त राशन वठंदा हूंदा। बिल्कुलु। असां चैनल्स जेके बि आहिनि उहो असांजो अगरि घर आहिनि त असां फैमिली मेंबर आहियूं, त को बि मतिलबु ॾुख हूंदो, सूर हूंदो, तकलीफ़ हूंदी, ज़ाहिर ॻाल्हि आहे। सिंधी मीडिया में बजट वधायो। सो जेको आहे सबा खां वरी पुछंदासीं त अच्छा सबा, हूअं त तव्हां एक्टिंग बि कई आहे, मॉडलिंग बि कई आहे, होस्टिंग, हो तव्हांजो पंहिंजो फेवरेट जेको आहे शो कहिड़ो आहे त यार हिन में वधीक मज़ो आहे या हीअ अञा वधीक कंफर्टेबल आहे, मां इन में सही? एक्टिंग। हा, कहिड़ो रोल वधीक पसंदि आहे? मूंखे सैड जेकी हूंदा आहिनि न, उहो जेकी मुंहिंजी रूह सां रिलेटेड हूंदा आहिनि, गमगीन दिलि टुटी वियो सफ़ा न। एक्चुअली हुन में जेको न तव्हां में परफॉर्मेंस मार्जिन इलाही हूंदो आहे। अच्छा। जेको लाउड जहिड़ो ही हो, एक्चुअली कुझु कैरेक्टर करे न तव्हां कुझु टाइम जे लाइ ओड़ा थी बि वेंदा आहियो। अच्छा। ऐं एक्टिंग जे हवाले सां जॾहिं सैड हूंदा न त हुननि में तव्हांखे डिफरेंट फेसिस में न उहो माण्हू नज़र ईंदा आहिनि। पोइ तव्हांजी कुदरती अल्लाह साईं खे जीअं कुर्ब पसंदि आहे, प्यार पसंद आहे, लव ॾियणु पसंदि आहे, त इहो शो मूंखे माना इन एक्टिंग आई लव एक्टिंग। अच्छा, जीअं तव्हां चयो त मूंखे मतिलबु सेट वारा जेके सेटनेस जेके रोल हूंदा आहिनि उहे वधीक फेवरेट आहिनि मुंहिंजा। त उन में जेको रोइणु हूंदो आहे, कॾहिं कॾहिं इहो ॾेखारींदा आहिनि न त माण्हू रोए थो, ऐं सेट हिकिड़ो सेट वेठो आहे, ठीकु आहे, ॿियो क्राइम वारो जेको सीन हूंदो आहे उहो कीअं कंदा आहियो? पाण कंदा आहियो या जेको आहे ग्लिसरीन वग़ैरह लॻाए करे, छा लॻाईंदा आहिनि? मुंहिंजी त नेचुरली रोई कैरेक्टर्स जे करे मूंखे चश्मो लॻी वियो आहे। अच्छा। इहे ग्रेसिन वारो रोअण न ईंदो आहे, न फीलिंग्स ईंदी आहिनि। एक्चुअली एतिरो जॾहिं तव्हां सां गॾु मां परफॉर्म कंदसि न, उहो कैरेक्टर ई साॻियो मुंहिंजे दिमाग़ में हूंदो। हिकिड़ो फर्स्ट डे त मां जहिड़ी बि शूट ते वेंदी आहियां न, उहो ई चवंदो आहे इलाही भंड आहे भाउ, ॻाल्हाए नथी छोकिरी, तंग करे मारियो आहे। पोइ सेकेंड डे मां गाॾी में चढ़ी वेंदी आहियां कैरेक्टर में कंसीव करण जे लाइ। 2-3 ॾींहं मूंखे लॻंदा आहिनि। जेसि ताईं तव्हां कैरेक्टर खे ओड़े हिसाब सां हैंडल न कंदो न, पोइ ओतिरो मज़ो न। अच्छा, सभिनी मूंसां गॾु सभिनी नोट कयो हूंदो त जेको आहे सबा केॾी साफ़ मतिलबु सिंधी ॻाल्हाए थी, पर मां हिते इहो पुछणु चाहींदसि त जेको आहे जॾहिं तव्हां फस्ट
टाइम हिकिड़े सिंधी सीरियल में कमु कयो पिया ऐं तव्हांखे हुन टाइम सिंधी न पई ॻाल्हाइण जे उहो थोरो एक्सपीरियंस असां सां शेयर कयो। सिंधी मुंहिंजो मॉर्निंग शो मुंहिंजी टुटल फुटल टाइप जी न सिंधी इन जे करे मुंहिंजो मॉर्निंग शो बि फेमस थियो। अच्छा आई स्वेयर टू गॉड। सही। ऐं जॾहिं ऑब्वियसली ॾिसो सिंधी इट्स नॉट अ माई लैंग्वेज। माण्हू अक्सर चवंदा आहिनि त अच्छा केरु चवंदो न कि फोन ते तव्हां सिंधी नथा ॻाल्हायो मुंहिंजो छो मुंहिंजो पीउ सिंधी आहे वॉट द मतिलबु छा आहे। एक्चुअली एवरी लैंग्वेजिस इज़ जस्ट लाइक अ लैंग्वेज। सम टाइम थींदो आहे उनजी डिलीवरी प्रोनाउंसिएशन सही हूंदी आहे कॾहिं न हूंदी आहे त लैंग्वेज वाइज़ थींदो आहे। चैनल जे हवाले सां टीवी जे हवाले सां शो प्योरिटीज़ रखंदियूं आहिनि। अक्सर मतलब मुझी मां ॻाल्हाईंदे न मुंहिंजी लैंग्वेजिस आई लॉस्ट द लैंग्वेजिस न मूंखे थी वेंदियूं आहिनि। मां 3 4 5 लैंग्वेजिस मिक्स करे ॻाल्हाईंदी आहियां। इन करे इंग्लिश बि घणो करे माण्हू चवंदा आहिनि न न इहो ग़लति आहे ऐं ईअं न ॻाल्हाइबो ईअं न ॻाल्हाइबो। तव्हांखे उर्दू में फील नथो थिए तव्हां ॻाल्हायो इहो ॾाढो ट्रोल कंदा आहिनि माण्हू त तव्हां सिंधी में नथो थिए इंग्लिश या उर्दू जो वर्ड्स छो यूज़ कयो टिपिकल सिंधी ॻाल्हायो। इहो आउं बि पंहिंजे शो जे दौरान चवंदी आहियां इहो त एतिरो त हलंदो आहे। भई ॾिसो इहो लैंग्वेज आहे आवाम खे ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ कैरेक्टर अहिड़ो आहे हिन जी सिंधी अहिड़ी तेड़ी बि आहे न उहो अलाह साईं पाणे हुनजी इज़त ठाहे छॾींदो आहे। त ठीकु आहे परफॉर्म जे हवाले सां कुझु हाणे हींअर बि मूंखे ॻाल्हाइण में थोरी ॾुखियाई पई छो मां उर्दू ॻाल्हायां पई न उर्दू ॻाल्हाए करे हाणे थोरो मूंखे थिए वियो। ख़ैर आहे कोई मसइलो न आहे छो उन हिसाब सां। अच्छा जीअं तव्हां लैंग्वेज जी ॻाल्हि कई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बेसिकली तव्हांजी सिंधी लैंग्वेज न आहे उनजे बावजूद बि एतिरो सुठो सिंधी ॻाल्हाइण उन हिसाब सां त तव्हां सिंधी सुठी था ॻाल्हायो। हिते त माण्हू जेके आहिनि सिंधी अहिड़ी सिंधी ॻाल्हाए ठेठ मूंखे माइट लाड़काने वारी सिंधी बि ॻाल्हाए सभु ठेठ सिंधी थी ॻाल्हाए इहो ॿुधी ॿुधी थी वेंदो आहे माण्हू सिखी बि वेंदो आहे। त हिते त अहिड़ा माण्हू काफ़ी आहिनि जेके अहिड़ी सिंधी ॻाल्हाइनि जेके अहिड़ा लफ़्ज़ उचारींदा आहिनि जिन खे उन्हनि खे उचारण बि कोन ईंदो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो ॿियो जेको माण्हू आहे लैंग्वेज वारो वरी असांजी सिंधी एॾी साफ़ ॻाल्हाए त माण्हू उनखे थोरो एप्रिशिएट करे न त तनक़ीद कंदा आहिनि माण्हू। इहो कुझु माण्हू त सोशल मीडिया ते वरी हूंदा न आहिनि पाण सिंधियाणियूं त वरी प्रिटेंड कंदा अगरि केरु चए न तव्हां सिंधी आहियो जी हा सिंधी आहियां। अड़े ॿुधाइण में कहिड़ो ॾोह आहे छो नथा ॻाल्हायो मतिलबु पंहिंजे पाण खे सिंधी सॾाइण में ई हिनखे वीचारनि खे ॾुख पियो थिए। बिल्कुलु काफ़ी ईअं आहिनि पर मूंखे केरु बि चए थो न तव्हां मॉर्निंग शो कंदा हुआ न मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह आई एम प्राउड टू बी अ माई सेल्फ I am a brand of a Sindhi media. Alhamdulillah, I love Sindhi. I love Sindh. I speak Sindhi as well. ज़बरदस्त भाई असांखे त प्राउड आहे पंहिंजे सिंधी हुजण ते ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाइण ते। ऐं काफ़ी माण्हू ईअं बाक़ी तव्हां सही ॻाल्हि कई त ईअं आहिनि जेके ॿाहिरि थोरी एफिशिएंसी ॾेखारींदा आहिनि त मतिलबु सिंधी हुजण जे बावजूद बि या त उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि या अंग्रेज़ी जा 2 जुमिला झाड़ींदा आहिनि। सो ईअं न करणु खपे। पंहिंजी ॿोली त पंहिंजी ॿोली हर कंहिंखे पंहिंजी ॿोली सां प्यारु हूंदो आहे। असांजी उर्दू ॿोली ॾिसंदो वला खे उहो पछतो खां वधीक ॻाल्हाए बरोच खे तव्हां ॾिसंदो उहो बरूची ॻाल्हाईंदो ऐं बरोच पर पंहिंजो इहो कपिड़ा बि न मतिलबु मटाईंदा आहिनि उनजी शलवार कमीज़ घेर वारा ईअं मूंखे इलाही फील थींदो आहे कसम ख़ुदा जो। मां अमेरिका में हुयुसि त हुते बि जॾहिं मां का शलवार कमीज़ पाई मूंखे 2 3 माण्हू चयो उधर बि जाके तुम शलवार कमीज़ पहन रही हो। मां चयो कहिड़ो अलाह पनाह ॾे मां कहिड़ी अहिड़ी जाइ हा हरम में हुजां करबला में हुजे हिकिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ त ही वॾी ॻाल्हि आहे। अमेरिका इट्स नॉट अ बिग डील। त मां चयो भई मां शलवार खे मूंखे माण्हू चवंदा ये फ्रेम पाकिस्तान सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण जरा ख़ुशि आहियो अदी? जी अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह अदी बिल्कुलु ठीकु ठाक। अलीगुल भाउ पियो ॻाल्हायां तव्हांजो। जी 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 मां सुञाणे वियमि। कीअं आहियो ठीकु आहियो? जी अदी कीअं आहियो? अदी तव्हांजे गेस्ट अदी सबा खे अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अदी सबा बहितरीन भेण तव्हांजो गुड़िया ड्रामे में किरदार ऐं ख़ुशी थींदी आहे ऐं जेको अलाह तव्हां ख़ुशि रखे ऐं दुआ बि ॾिनो ऐं मुंहिंजी नंढड़ी भेण वेठी आहे आज़रा तव्हां उनजे साम्हूं पुछंदुमि अदी तव्हां हमेशह हिकु जहिड़ा हूंदा आहियो हिन जो राज़ छा आहे? ज़िक्र कंदी आहे ज़िक्र कंदा कयो अल्लाह जो ऐं मुंहिंजे मुर्शिद करीम जो करम आहे। तव्हां हमेशह मूंखे हिकु जहिड़ा लॻंदा आहियो मुंहिंजी भेण आहियो तव्हां बि पर जेको आहे तव्हांखे मां हमेशह खिलंदे मुस्कुराईंदे कॾहिं मूं तव्हांखे अहिड़े हिकु अंदाज़ में न आहे ॾिठो जेको माण्हू खपाए। तव्हांजो किरदारु बहितरीनु आहे। गुड़िया ड्रामो बि ॾाढो मशहूरु थी वियो आहे। जी 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 7.18 बिलियन उनजा व्यूज़ थिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। जी जी भेण तव्हां पाण अदी अदना ॾाढो सुठो प्रोग्राम ऐं तव्हांजो गेस्ट बि भलो घुरायो अथव को अदी को गुलूकार वग़ैरह बि घुरायो न को ॻाइणो घुरायो न भेण?
इंशाल्लाह दा ज़रूर घुराईंदासीं, ज़रूर घुराईंदासीं। कुझु का बोरियत दूर थिए वरी पोइ रमज़ान अची वेंदो पोइ वरी माण्हू हा, बिल्कुलु, इहे पासे वठी ईंदो त इन अॻु में ॻाइणो घुरायो न थी। जी जी अदा बिल्कुलु घुराईंदासीं रमज़ान खां पहिरीं ऐं वरी कोशिशि कंदासीं त गेस्ट सां गॾु हिकिड़ो गुलूकार बि हुजे। सो ही आहे न असांजो लाजो, वॼाईंदो आहे बाजो, पर लाजो भाई हमेशा अच्छे सॉन्ग सुनाते, इतने अच्छे कि मतलब मैं जब पैदा ही नहीं हुई थी, आप भी नहीं हुई होंगी, सही सही ऐसे दौर के गाने। अच्छा इहो इन्हनि जेकी ॻाल्हि कई न त माण्हू जवान थो रहे, सुठो थो रहे, लुक वाइज उन्हनि तव्हांखे सुठो। चयो हमेशा हिकु जहिड़ा ई हाँ हिकु जहिड़े न हिकु जहिड़ी त न, हाणे मां थोड़ी थुल्ही थी वई आहियां, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ये वो बॉडी वाइज फर्क अची ना मतलब लुक वाइज बाकी मां तव्हांखे अगर मेकअप रूम में चयो त तव्हां उअं ई आहियो, त तव्हां चयो मां थोड़ी मोटी थिए, मुझे मोटी न आऊं बि थिए, थोड़ो फर्क ईंदो आहे एज जे हिसाब सां या जेको आहे उहे सभु शयूं आहिनि, पर उअं बि तव्हां उहो ई आहियो जीअं। एक्चुअली हिकिड़ो त फर्स्ट ऑफ ऑल मुंहिंजे जेके मुर्शिद करीम आहिनि अलहाज मारूफ़ करखी, हुननि जे करे आहे ज़िक्र आहे। ॿी ॻाल्हि मां कॾहिं बि ज़िंदगी में अल्हम्दुलिल्लाह इहो मां सभिनीनि खे इहो चवंदसि त तव्हांजे अंदरि जी रूह जो हिकिड़ो नूर तव्हां ते जेको न तारी थी वेंदो इंशाअल्लाह। केरु तव्हां अगरि आहियो न, तव्हां वटि 20 करोड़ अची विया आहिनि, आई एम प्राउड टू बी अ सेल्फ, या शी वॉज माई फ्रेंड, अल्लाह पाक हिनखे एॾो कुझु ॾिनो आहे। हमेशह कंहिंजो जेतिरो बि नालो हुजे, पैसो हुजे, शोहरत हुजे, सिहत हुजे, XYZ कुछ भी हुजे न, हुन में तव्हां प्राउड फील कयो, शुक्र अदा कयो। जेको माण्हू सड़ंदो आहे उहो पंहिंजी साड़ में हिकिड़ो सड़ी वेंदो आहे, ॿियनि जी ख़ुशी खे ॾिसी सूंह बि ख़तम थींदी आहे। ऐं ही त तव्हां 20 करोड़ जी ॻाल्हि कई, हिते माण्हू खे 2 करोड़ मिली था वञनि त पंहिंजो औकात विसारे था छॾनि। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा सही टालपुर, ही वाज माय कॉलर इन मॉर्निंग शो। अच्छा वाह वाह, आवाज़ सुञाणी हुई बिल्कुल। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, सईद साहब कीअं हो, ठीक है हो? मस्त दुआ, बड़ी खुशी थी अदी तव्हांखे ॾिसी। थैंक यू। वॾे अरसे खां पोइ। हा हिते ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हा ॿियो ॿुधायो तबियत कीअं आहे? अल्लाह जो फज़ल आहे। मुबारकबाद साॾियूं सिंध टीवी खे। अन्ना धरती ते वेठी आहे। सिंध टीवी वारा पाणे जान असांजा। धरती सिंध टीवी ते कॉल कंदा। वॾी तरक़ी थी आहे माशाल्लाह। हा हा तव्हांखे ॾिसी तमामु ख़ुशी थी आहे ऐं उमेद आहे आईंदा बि ईंदा रहंदा तव्हां। जी इंशाअल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहींदो? वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। ठीक आहे जो अच्छा ब्रेक आहे, ब्रेक ते हलंदासीं। ब्रेक जो टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी पंहिंजी कचहरी खे कंटिन्यू रखंदासीं। वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं सबा ख़ान सां गॾु आहे। हाणे जीअं ई स्क्रीन ते सबा खे सभिनी ॾिठो आहे त कॉल्स जेके आहिनि उहे असां ॾे अचणु शुरू थी वियूं आहिनि ऐं ॾिसो सबा जा पुराणा जेके कॉलर्स आहिनि उहे बि कॉल कनि पिया। अच्छा तव्हां वॉइस जेको आहे उहो सुञाणे वरितो भला? एक्चुअली मॉर्निंग शो में हिकिड़ी मुंहिंजी फैमिली हुई, बबर फैमिली, हिकिड़ो सईद टालपुर साहब ऐं 2-3 ॿिया बि हुआ। सईद टालपुर साहब वन ऑफ देम जेकी जिन्हनि सां न मुंहिंजो हिकिड़ो फैमिली रिलेशनशिप थियो आहे। अच्छा इन जे घर वञणु अचणु ऐं मां हींअर बि हैदराबाद वईसि त हुननि सां मिली आहियां। मूंखे पंहिंजी धीअनि वांगुरु भाईंदा आहिनि ऐं एॾो कुर्ब, एॾो प्यार। इवन मां हिकिड़े चकर हैदराबाद वई आहियां त मूंखे ड्रॉप बि करायो पंहिंजी गाॾी में। वी आर जस्ट लाइक अ फैमिली मेंबर न। इहे कुझु ज़िंदगी में अलाह साईं गैब सां तव्हांखे रिलेशन कुझु रिश्ता ॾेई छॾंदा आहिनि। हा बिल्कुलु। ऐं मतिलबु हिकिड़ो ख़ुशी बि थींदी आहे पाण खे। एग्ज़ैक्टली। अच्छा सबा जॾहिं तव्हां मॉर्निंग शो कंदा हुयो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां हाणे इहो पुछंदसि त तव्हां सिंधी मीडिया में खोड़ सारो कमु कयो आहे ऐं स्पेशली मॉर्निंग शो, वरी उन खां पोइ तव्हां उर्दू मीडिया में मुंहिंजे ख़्याल में उन खां पोइ कमु कयो आहे घणो न, सिंधी फिल्मुनि में बि तव्हां कमु कयो आहे। तव्हां छा थियो सम्झो तव्हांखे घणी जेका पज़ीराई मिली, जेका हिकु सबा ख़ान जी पहचान ठही, उहा किथां ठही? उर्दू मां, सिंधी मां? ऑब्वियसली सिंधी मां ई। इहो त सॼी दुनिया खे ख़बर आहे। जीअं सिंध जी सिंध वार जी एज़ अ डायरेक्टर, एज़ अ मॉडल मां कमु कयो। मां सॼी दुनिया में इहो ई चवंदी आहियां, मां ओड़ी न आहियां त जेको कुझु माण्हू चवंदा आहिनि असां उर्दू में। मां इहो चवां पई न त सिंधी ऐं उर्दू, बलोची, पश्तोई, दे आर जस्ट लाइक अ लैंग्वेज, बट नेशन ऑफ द पाकिस्तान, वी आर अ मुस्लिम एंड वी आर अ पाकिस्तानी। बिल्कुलु बिल्कुलु सही। इहो त आहे, हिन में का शक न आहे। का शक। अच्छा थिएटर्स कया आहिनि कॾहिं? जी मां टपाल फैमिली मिक्सचर्स वारनि जो कयो, 1.5 साल कयो। हुन में हिकिड़ो मैसेज हूंदो। असां डिफरेंट जॻह ते लाहौर वियासीं,
इस्लामाबाद वियासीं ऐं 1.5 साल कयो ऐं मुंहिंजो VIP बजट हुन में माशाल्लाह 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 ज़बरदस्त। ऐं हुन में मतिलबु फैसल हो मां हुयसि हुनजी ज़ाल जो कैरेक्टर मूं कयो। अच्छा अच्छा। ऐं हिन खां अलावा जेको आहे हुमैरा जी हुई, इलाही सुठी मेन वॾी कास्ट हुई, त हिकिड़ो मैसेज ॾियणो हूंदो त भई तव्हां फैमिली में बाउंडिंग रखो, प्यार मोहबत हुजे। अच्छा, थिएटर्स ऐं TV छा फ़र्क़ु आहे? थिएटर जी त छा मतिलबु थिएटर ब्लॉकबस्टर्स हीरोज़, सुपर डुपर हीरो, बेसिकली थिएटर पीपल्स आर बेसिकली एक्ट्रेसिस। छो त सॼी दुनिया जे साम्हूं परफॉर्म करणु, रिहर्सल करणु, लाइन्स डिलीवर करणु, उहो जेको शींहं वांगुरु जॾहिं माण्हू हिकिड़ो एतिरी ऑडियंस खे वात ॾींदो आहे न, पोइ TV हुनजे लाइ ईअं आहे जस्ट लाइक अ क्रीम। हा यूरोप आई लव थिएटर, बट मूंखे थिएटर जो इहो आहे त मां चवंदी हाणे नापा जे हवाले सां पाकिस्तान जे हींअर आया हुआ 7-8 कंट्रीज़ आयूं डिफरेंट हुन में परफॉर्म करणु। त अली आहे हिकिड़ो मुंहिंजो दोस्त अली पारस, हुन मूंखे कॉल कई हुई, पर जॾहिं मां ॾिठो त हिकिड़ो तव्हां आहियो ई मां आहियां ऐं हुन में 25 डेज़ जी हुई, पर मां चयो नहीं और मैं तो बार बार गेस्ट का ही नाम भूल जाती हूँ, इतना मैं कहाँ से याद करूँ। हुनजे लाइ मेमोरी इलाही हो खपे। हा मतलब थिएटर जा एक्ट्रेसेस नो डाउट दे आर एक्ट्रेसेस बेसिकली। सही। अच्छा, एक्टिंग जे हवाले सां मां पुछंदसि त जॾहिं सबा सिंधी मीडिया में एक्टिंग कंदी हुई ऐं उर्दू में बि प्लस छो तव्हां गॾु गॾु कंदा था अचो, अॼु जे एक्टर में ऐं जॾहिं तव्हां स्टार्ट वरितो छा फ़र्क़ु आहे? पहिरीं इहो हो त सोशल मीडिया एतिरो कोन हो, तबाह नस्तो नाबूद करे छॾियो आहे इंडियन खे ॾिसी सोशल मीडिया ऐं जेको हर माण्हू हाणे न हर कंहिंजो ख़्वाबु आहे त मां जेको आहे न एक्टर ठही वञा। मां चवां थी मूंखे अगरि फॉर एग्ज़ाम्पल अल्लाह ताला एज़ एन एक्टर पैदा कयो त मां एज़ एन एक्टर कमु कयां। हिननि जो कमु आहे कीबोर्ड जो, हिननि खे ख़बर आहे त मां इहो कीबोर्ड सही तरीक़े सां रन करे सघां थो, इहो DOP आहे, इहो चए थो मूंखे ख़बर आहे त मां कैमरा कीअं सही तरीक़े सां ऑपरेट करे सघां थो। हाणे ही चवंदा मां हिते वेही रहां, इहो बि कमु कयां उहो बि कयां, मां चवां न मां कैमरा बि ऑपरेट कयां। एक्चुअली पहिरीं एतिरो हूंदो त अल्लाह साईं जी तरफ़ां थोरो माण्हुनि में न एतिरो शऊर बि कोन हो, एतिरी लालच ऐं एतिरी घुर्ज कोन्हे। हर माण्हू हाणे टिकटॉक बि ठाहे पियो, सोशल मीडिया ते तव्हां यकीन कजो आहे, इवन मां बि पंहिंजे पाण खे 3-4 टाइम शीशे में बी चवंदी आहियां आज मैंने इतना टाइम मोबाइल यूज़ किया है, कल से नहीं करूँगी उनजे करे बिकॉज आई लॉस्ट माई मेमोरी। ऐं हींअर जेको कमु आहे न इहो हाणे इहे एतिरो कमु न आहे, कमु ईअं आहे त बसि ठीकु आहे तव्हां थोरा सा समझ जाओ अहिड़े टाइप जा ठही अचो था ऐं तव्हांखे एक्टिंग जो कखु न आहे। मां बि हिकिड़ो उर्दू मीडियम में जहिड़ो बि थी वियो, मां चयो मुंहिंजे सीन जे लाइ हवाले सां ईअं छो नथा करो, ऐं हीअ एॾा रीटेक बि करे ऐं वॾो मतिलबु वॾो नालो आहे माई जो, छोकिरी जो, नॉट माई। मूंखे चयईं त बसि चुप करिजो, ऐं शकील खान मुंहिंजो डायरेक्टर हो, इहो बि ॿुधाए थी द ब्रांड ऑफ अ पाकिस्तान ऑल्सो। मूंखे चयो चुप हो जाओ, तुम्हें पता है कितने पैसे ले रही है? मां चयो छा थियो? 1 लाख। मैंने कहा हैं हिनखे कुझु बि नथो चए पर एपिसोड 1 लाख, ऐं तव्हां मूंखे छा पियो ॾियो? मूं चयो हिनखे बीहारियो के सुठे अञा ॿिए के डायरेक्टर खे चओ त चए त ख़ुदा को मानो छोड़ दो काम करो। त पोइ मूंखे रियलाइज़ थियो त कम जे हवाले सां टैलेंट जे हवाले सां नो डाउट कुझु जाइनि ते कंप्रोमाइज़ थींदो आहे और कुझु जाइनि ते बिल्कुलु बि नथो थिए। हाणे त जेको माण्हू चवनि था न असांखे DOP ठहिणो आहे स्पेशली उर्दू मीडिया में, या डायरेक्टर ठहिणो आहे या एक्टर ठहिणो आहे, हाणे जेको बि चाहिनि था की असां एक्टर ठहियूं त नापा में वञनि एक्टिंग सिखनि, इन खां अलावा एक्टिंग कोर्स करणु, ऐं 12 अचनि था त अञा उन्हनि खे इलाही सुठा पैसा था मिलनि। अच्छा 2-2 लाख रुपया पर एपिसोड छोकिरियूं वठनि थियूं। ऐं कुझु माईअ जी जेकी मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे, मां नालो न वठंदा, उनजी मदर बि एक्टर आहे, उहा छोकिरी 12 पढ़ी आई आहे, फिल्म बि कई आहे, उहो 2.5 लाख रुपया बि वठे हींअर, ऐं ॿाहिरि मुल्क मां करे आई आहे। कुझु पेरेंट्स हूंदा आहिनि न, उहे चवंदा आहिनि त असां पैसो नथा लॻाए सघूं, ग़रीब आहियूं, असां वटि पैसो ई कोन्हे। हाणे ॿार तव्हांखे कमाई ॾे बाक़ी पैसो न लॻाइजो, भई पहिरीं हिकिड़ो तव्हां पैसो लॻाओ, अलाह कंदो तव्हांखे कमाई खाराईंदो। अक्सर मूंखे चवंदा आहिनि अच्छा पंहिंजे ॿार खे जेको ॿाहिरि मुल्क मोकिलियूं, सोन खपायूं, ईअं खपायूं, पोइ बाक़ी इहो बचंदो छा? मां चयो भई लॻाईंदो, पैसा ख़र्च कंदो, वञी कमाईंदो, मोटाईंदो, तॾहिं त कुझु थींदो, बाक़ी तव्हांजे लाइ फ़रिश्तो थोरी तव्हांखे वठी वेंदो। अच्छा, त हाणे तव्हां इहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं मतिलबु अखियुनि जे साम्हूं गुज़रनि पियूं,
जेकी सिंधी मीडिया है या असांजी सिंधी मीडिया में जेके कमु कनि था आर्टिस्ट ऐं या जेके नवां एक्टर्स वग़ैरह अचनि था उन्हनि जे लाइ छा चवंदो? अॼुकल्ह त सिंगर बि सभु थी विया आहिनि, मतिलबु जेको घरां इहो बर्बादी हिननि डायरेक्टरनि कयो आहे। ही सभु डायरेक्टर ते वेठी आहे। उहो हिन करे हिकिड़ो शख़्स एक्टर आहे, तव्हां हुनखे सिंगर बि ठाहे छॾियो आहे। बिल्कुलु। अच्छा, कुझु माण्हुनि खे सॉरी टू से मतलब कुछ गायण भी कोने। मां भी एकड़ो गानो डिठो, मतलब केंजो डिठो, ओ शुक्र नालो न वतो बची वई। अच्छा कॉल वठू था पोरी। श्योर, व्हाई नॉट। सो वठू था कॉल, ॾिसू था केरा। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां नूर अली चंग ॻाल्हायां थो, शाहपुर चागर खां। जी नूर अली चंग, कीअं आहियो? ठीकु आहियो? वेलकम कयूं था प्रोग्राम में। हा, ॾाढो बहितरीन, फर्स्ट क्लास ऐं तमामु बहितरीन। असांजे सिंधी जी तमामु बहितरीन एक्टर सबा ख़ान खे असां तव्हांजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। थैंक यू। महिरबानी। ॾाढो बहितरीन स्टेज माना फिल्मूं ऐं ड्रामा सां ॾिठा, ॾाढा फर्स्ट क्लास, ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू। तव्हांखे ख़बर आहे त फौरन वरी शेर बि ठाहे वठंदो आहियां उन माण्हू जे लाइ। अच्छा, तव्हां ठाहियो आहे सबा लाइ? हाँ, सबा का बिल्कुल। बुधायो। शायर बोलता है कि सोज़ गम हर किसी से छुपाना पड़ा, सोज़ गम हर किसी से छुपाना पड़ा, दिल लहू सा मगर मुस्कुराना पड़ा। वाह वाह। वो अगमी डुकर वाली जिंदगी में निकरे चो, जस्ट टेल डू ऑलवेज शुक्र। कुछ आए तो ठीक है, ना आए तो वधिक शुक्र। हाँ, यो फर्स्ट क्लास बेहतरीन तव्हांजी माना यो डायरेक्शन कयो आहे। मां हाणे इहो आउं बि नंढा इहो क्लिप ठाहींदो आहियां, मतिलबु हर माना चैनल ते, या असां पंहिंजी फिल्मूं बि ठाहींदा आहियूं। तॾहिं मूंखे माना इहो शौक़ु सां लाइव प्रोग्राम कंदो रहंदो आहियां। एक्टर बि मूंखे वणंदा आहिनि ऐं शुक्र असांजे सिंध में अहिड़ा हीरा ऐं जवाब माना आहिनि। बिल्कुलु आहिनि। न असांजे सिंधी जेतिरा आहिनि अञा शुक्र आहे, मिठास आहे, मिठड़ा आहिनि। हा बिल्कुलु आहे, अल्लाह जो शुक्र आहे। स्वीट सच्ची स्वीट सिंधी। सो वॾी महिरबानी भाउ जेको आहे तव्हां कॉल कई ऐं शेर ॿुधाइण जी। मां चयो शेर अहिड़ा न ॿुधायो, उहो अॻ में ई माना रोइण वारा कैरेक्टर्स कंदी आहे। न इहो हिन करे चयो, मुंहिंजो हिन में वेरिएशंस ॾाढी आहे। ये हिन जो इहो आहे। बाक़ी त नॉर्मल लाइंस डिलीवर करण, नॉर्मली ॻाल्हाइण करण, उहो त हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि आहे न। बिल्कुलु। अच्छा, तव्हां एतिरे खोड़ सारे सां जेके असांजा सीनियर एक्टर्स आहिनि उर्दू मीडिया जे हिसाब सां उन्हनि सां कमु कयो आहे, मतिलबु इंटरनेशनल लेवल ताईं तव्हां कमु कयो आहे। फेवरेट कहिड़ो आहे तव्हांजो पंहिंजो? मूंखे फैसल कुरैशी वणंदो आहे। आई लव फैसल कुरैशी, आई लव यू फैसल कुरैशी। ऐं मां हुनखे चवंदी हुआ, हींअर असां गॾु बि हुआ, मां मिलीसि त मां चयो डू यू नो you are my inspirations. We are like a good family members to each other also. छो त उन्हनि जी वालदा मूंखे धी ठाहियो आहे। मुंहिंजो you are my crush, त उहो वणंदो आहे मूंखे। ऐं हिन खां अलावा सानिया सईद इलाही सुठी लॻंदी आहे। अच्छा। ऐं हींअर थोरो घणो वञी हानिया मूंखे वणंदी आहे, छो त हरकतूं मूं वांगुरु न, मस्तियूं करण इन टाइप जी। बाक़ी एक्टर्स इलाही आहिनि। फ़ाद मुस्तफ़ा, आई लव फ़ाद मुस्तफ़ा। एॾो माशाल्लाह मूंखे हुनखे ॾिसी, कल मां ॾिसां पई हिकिड़ो प्रोग्राम हुनजो हले पियो, बिकॉज़ टुडे इट्स मंडे न, संडे जो हिकिड़ो शो ईंदो आहे। अच्छा, मूंखे जॾहिं बि मां कंहिं एक्टर खे ॾिसंदी आहियां या का हुनखे अलाह जी तरफ़ां थोरो वॾो ॾिसे, कुदरती अलाह जी तरफ़ां हथु खणी चवंदी आहे, अलाह हिनखे अञा इज़त ॾे, नालो ॾे, शोहरत हुजे मज़ीद। ऐं इलाही खोड़ सारा माण्हू आहिनि, दोस्त आहिनि, बट दे आर माई क्रश। फैसल कुरैशी स्पेशली हुआ ना। यस, है ना। अच्छा, एक्टर पैकेज में सब चाहिए ना। फवाद खान, हाँ, फवाद खान, they are a blockbuster packages in the brand of a Pakistan basically. अच्छा, वो प्रोग्राम जॾहिं ॾिसंदा ही चवंदा आहिस्ता आहिस्ता असांजा नाला खणे पई, ही बि आहे, ही बि आहे, पहिरियां फैसल कुरैशी। ये त 3-4 त आहिनि बिल्कुलु। सही। अच्छा, आउटडोर घणी मतलब शूट्स हूंदियूं आहिनि या इंडोर ही? हाँ। अच्छा, उर्दू वारनि जी छो त हिकिड़ो प्रोडक्शन हाउस आहे, ऑब्वियसली हुनजो नालो नथी वठां, त हुते वरी पैसा बि हिकिड़ो त सालनि में था मिलनि। वरी वो कॾहिं वो चवंदा आहिनि त भई यार ये पैसे ही नहीं ले रहे, तुम्हें इतने पैसे में भी मसला हो रहा है। मैं यार मैं काम ही पैसे के लिए करती हूँ, मैं क्या करूँ। उहो वञी आउटडोर कंदा। बाक़ी डेफिनेट ज़्यादा घणो करे जेतिरा ॿिया चैनल्स आहिनि वो इंडोर ही कंदा, इन हाउस ही कंदा, हिते ही मतिलबु पाकिस्तान में ही शूट हलंदी हिते ही। अच्छा। तव्हांजो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे? जी हाँ, सबा खान जे नाले सां आहे। सबा खान जे नाले सां। यार लाइक कयो, फॉलो कयो। अच्छा,
प्रमोट करी पे पंहिंजो चैनल सभा खां लाइक कयो ऐं कमेंट्स कयो ऐं शेयर कयो सो केतिरा हिते अची त शुरू कयो अली गुल मला सोराब सुमरो अली हैदर कादरी अच्छा हाँ मूंखे चई यूट्यूब चैनल लाइ मुंहिंजो केरु करे ऐं मां पाण एसईओस ऐं जेकी थंबनेल्स ही करण मुंहिंजी अखियूं ख़राब थी वयूं कसम खुदा जो एॾो ॾुखियो कमु आहे मां चवां थी हाणे तव्हां कमु पिया कयो असां हिन शो करण जे लाइ केतिरो टाइम लॻो मिंट ॾिसी वञंदमि अड़े छॾे यार ईअं वियो हले पर ईअं ई यूट्यूब ते बि माण्हू केतिरो कमु कंदा स्क्रॉलिंग पर महिनत तव्हां इलाही इलाही आहे अच्छा हूअं सब्सक्राइबर केतिरा आहिनि तव्हांजा 4000 हाणे थी विया आहिनि हाणे थी विया आहिनि तव्हांखे ख़बर आहे मां हिते बट आई एम नॉट छा चवंदा आहिनि मुस्तकिल मिज़ाज न आहियां मां अच्छा अच्छा हिकिड़ो मसलो आहे बस थोरो कमु कयां थी थोरो हा हिते कमु न दिमाग़ घुमंदो हाणे मुंहिंजो प्लान आहे मां उमिरि ते वञां इंशाल्लाह इहो सुठो प्लान त उमिरि ते तव्हां वेंदव ऐं असांजे लाइ खोड़ सां दुआऊं कजो इंशाल्लाह ऐं असांजो जेको टाइम आहे उहो ख़तमु थी चुको आहे ख़तम थी वियो चलो शुक्र अच्छा मतलब तव्हां बोर थिया आहियो छा न एक्चुअली कलाक त घर इहे ई न यार असां सभु चवंदा टाइम वधायो हाणे जॾहिं वधाइनि मैनेजमेंट जॾहिं वधाए बाक़ी असांजो कलाक जो प्रोग्राम न 2 कलाक सां भीतर कलाक सही आहे मां पाण 3 कलाक मुंहिंजी कोशिशि हूंदी मां हिकिड़ो सवाल करी चुप थी वेंदी मां खायां पई कॾहिं कुझु गेस्ट वेचारो ॻाल्हाए 3 कलाक इहो काफ़ी कॉलर चवंदा आहिनि तव्हां टाइम वधायो मां दिलि में चवंदी आहियां ईअं त न चओ टाइम वधायो मां सही आहे कलाक पूरो असांजो हिकिड़ो सही आहे सो सभा तव्हां सां मिली खोड़ असांजी ख़ुशी थी पर्सनली ऐं वेंदे वेंदे छा मैसेज ॾियणु चाहींदो बसि मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदसि त अॼुकल्ह छा जॾहिं खां पैदा थियूं जॾहिं खां दुनिया ठही आहे कलर्स चेंज थिया आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि हर इंसान खे लाइफ हाणे थोरी फास्ट थी वई आहे दौर जे हवाले सां इहो न सोचो त लाइफ में ही मसइलो आहे हू मसइलो आहे हू मसइलो आहे पोयां जी ज़िंदगी ॾिसो त अलाह साईं केतिरी शानदार गुज़ारी आहे त अचण वारी ज़िंदगी बि ओतिरी ई शानदार हूंदी ऐं ज़िंदगी में कुझु बि करणु चाहियो त न ख़ुदा जे वास्ते पहिरीं तव्हां पंहिंजे पाण खे हुन शइ जे लाइक़ ठाहियो पोइ हुन ते कमु करणु शुरू करे छॾियो वाह 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 ज़बरदस्त सो बहरहाल वॾी महिरबानी तव्हां आयो ऐं इंशाल्लाह वरी नेक्स्ट टाइम वरी मिलंदासीं खैरू सो बहरहाल आख़िर में तव्हांखे ईअं कोन छॾींदासीं जीअं मां तव्हांखे चयो जेको आहे लाजो वॼाईंदो बाजो पोइ हाणे गानो अलाए कहिड़ो हूंदो का ख़बर अच्छा जोगी साहब कोन आहिनि मूंखे हिननि सां मिलणो जोगी साहब न असां बसि जोगी साहब चयो त मूंखे आराम खपे आराम करणु घरु सो बहरहाल जेको आहे मोकिलाणी आहे कोन वरी ज़िंदगी रही सुभाणे गॾु आहियूं ऐं कंहिं नए महिमान सां गॾु तेसिताईं मूंखे पूरी टीम खणी ईंदो इजाज़त अल्लाह हाफ़िज़ बाय लास्ट में गीत अलाए कहिड़े दौर जो